अस्सलाम वालेकुम। मोहम्मद सिद्दीक मिटवार वाला सरा कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर अल रहमान जी। सरा कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर अल रहमान जी। वसत ॾियण वारो आहे मुतकब्बर अल मुहीन जी। बुलंद मर्तबे वारो आहे ख़बीर अल मतीन जी। वॾो करम करण वारो आहे ज़ाहिर अल बातिन जी। वॾो बुज़ुर्गीअ वारो आहे क़ादिर अल मोमिन जी। वॾो महिरबान आहे रहम करम कंदो वास्ते मुहावे रहमतुल आलमीन जे। सलामती ॾींदड़ आहे वास्ते मुहाबे मामून जे। अता कंदड़ आहे वास्ते मुहाबे सादिक अमीन जे। अव्वल आख़िर आहे भलाई कंदड़ मिठूअ खे रोज़ीअ में बरकत कंदड़ या अलीम वास्ते मुहाबे मुबीन जे। सरा कयम अल्लाह शकूर रब्बिल आलमीन जी जेको रहीम आहे गफूर अल रहमान जी।